हक अल्लाह आए को जो कोई ना गरीब फकीर खे दे को सामो अचे को पोयो अचे को हेडो अचे को हेडो अचे हिन फकीर के अल्लाह जे नाले ते कुछ दिनी वने अल्लाह आए को जो को फकीर खे दे अचे थो हाँ हक अल्लाह बचायो अल्लाह थी मानू वडा अल्लाह थी किए भजायूं तो के किए भजायूं हक खबर पे अल्लाह दिमाग के भजायो तुम वरी बचायो तुम बडो को पोस्टल ठीक लगे तो यार फकीर अस्सलाम वालेकुम हक अल्लाह वालेकुम अस्सलाम फकीर बिस्मिल्लाह या खैर फकीर खुश हां खैरा बाबा खैरा फकीर ये जे की गालियों हाने करे पे यो थोड़ो बियर बुधाए त सही अगर बिन मानून तो के रस्ते में भजायो अय हां अल्लाह सा भजायो बाबिन जणन एक थुलो एक सनो होटल ते वने पे फोन ते गालाइंदो तो होटल ते अचां दो अय हां वाह अल्लाह हां इनके की खबर पई फकीर पो ये इन जा नाला माके दसने ये केर है ने हाँ नाला भी बुधाइंदो मैं दुआ कंदो मैं ते शादी भी थींदई दुल्हा वईदा दुम तड़क धा वाह तो की यही खबर आ तो मैं हिंटन ने छड़ो हाँ वाह वडो को पोतल फकीर लगे अरे आया भी अकेलो वेठो भी न तो बाणो को नहीं करे तो फा निड़ी गोडी गाटो ते चढ़ी ने गाल बुद्धो बुधाए मां तो के नाला भी बुधाइंदुम हां उन्हनि जा दरवाजा भी बुधाइंदो मैं ते हिन रंग जा थी एडी देर न घर काते थनी यो भी बुधाइंदो मैं बस बुधाए फकीर बुधाए बस देर न कर बुधाए माखे छा ॾींदे जेको तू चोंदे छेलो बीठो सुबाणो छेलो काया चींदो मैं अच्छे रंग जो ना थी ना छेलो ना बाकी छा छेलो ना उन सां गॾु हिकिड़ी कुकड़ भी हुजे हां हां अल्लाह असील हाँ। असील कुकड़ असील अगरम बगरम था घोट भी थींदे मागे फकीर ॿुधाइनि था तू घोट भी थींदे दो लवेंदा अगरम बगरम था फकीर देर न कर नाला बुधाए ए तुझा फकीर मतो फिरदा वतेंदा मैं एतरो ही दिलेर आया ही ने जो सुथण इते खराब न क्या मत और धप में ये बेहोश न थी वने बुधाए तो मैं सोच रहा सा वना अचड़म काथे पुजड़म जल्दी अचड़म हमरा निकरी वजड़म अचड़म जल्दी पुजड़म काथे पुजड़म हमरा निकरी ने काडो ही तो केड़े अल्लाह पुजड़म खुदा सा सच्चो आई है थी कोहती यही थी भाई ये थी इते पुजारी नाती देखा है मैं ना खिंसा हां सब अरे हने पादर बेड़ोस माल भी खसेओस हां खबर ही नहीं है सा जो संगती आट अगरम बगरम था मुझे फकीर ये धरनी प्या ओ एड़े साथी लिखा सुना मेरे बारे में लेका हिंदा थी चुप ए वरी फकीर को तावीज वरतो अरे एक बा त्री चा हेते हली बेराई था हां ये नसवार न्यूज़ मोटा है ए नसवारी मटा दे शरारती काडी मटा दे हल अरे ना खड़े दियो खड़े दे हणी खड़ो जाए मां शापरण के दीनो हां ठीक ओ इना में पैसे है ना 10 रुपया था छड़े दी ये अगरम बगरम था मुझे फकीर फिरन था अचो बे को शिकार दिसो अचो इते ही वेठो जे के बुधाई ना तहले जा फकीर बया भी थी असा को अलावा ना बाकी तो मां ने बुधाई अगरम बगरम था चुप रण न कर कला बिना चुप सफा चुप अचो हलो निकर एते ही बैठो जाए चोरे परिवार तो लगे तो मोटी थी धक्का हट दो माई भैया फकीर ते भी भरोसो न कयो फकीर न तो ये चमचगी न ता सब कम आजकल ये फकीर करन वता अस्सलाम वालेकुम दोस्तों जे त माया खीरो बोलो अज असा मौजूद आयो
पंहिंजे यूट्यूब चैनल जियो मोलाई जी शूटिंग जे सेट ते अदा नसरुल्ला अब्बासी, एडी जमाली साहब ऐं मीर हसन बुर्ड़ो साहब ऐं आउं फ़कीर मोहम्मद खीरो। सो अॼु असां दिली ख़्वाहिश कईसीं त सभिनी दोस्तनि खे असां चऊं त जेको आहे सो असांखे ॾिसो बि अथा, लाइक बि कयो था, फॉलो बि कयो था, ऐं जेके नवां दोस्त असांखे ॾिसनि था सो उन्हनि खे असांजो अर्ज़ु आहे त जियो मोलाई जेको यूट्यूब चैनल आहे असांजो, हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, छो जो तव्हांजी सब्सक्राइबर सां असांजा हौसला बुलंद थींदा, अञा हिन खां वधीक शयूं ठाहे सघूं था, ईअं न साईं? हाँ साईं, हाँ बिल्कुलु आला। छो त सब्सक्राइब कयो न, मुंहिंजा थोरा खुटल आहिनि नूर हेॾे तक महिनत करे करे साह निकितो आहे। जेकॾहिं तव्हां हीअं कंदव न तव्हांजो ख़र्च कुझु न थींदो, पर अलाह ख़ुशि कंदो आहे। बाबा ॿियो करे न करे जेको इहो ॾिसे थो न साम्हूं, इहो हाणे तुंहिंजी लिंक शेयर ज़रूर कंदी। क़ुरान खिले थो, अलाह खिले ई थो। फ़कीर माना मूंखे हाणे पूरी उमेद आहे हाँ हे जेके व्यूज़ ॾिना आहिनि तव्हां, हाँ हिन सां सब्सक्राइबर इंशाल्लाह मीर हसन जा पूरा थींदा। इंशाल्लाह इंशाल्लाह। वॉच टाइम पूरो थी वियो आहे, सब्सक्राइबर 1000 थी वञे न, ताकि जीअं हे कुझु पैसड़ा वठे त वार बि ठाराए, सफ़ा ट्रक जो भोलो लॻो पियो आहे। बेइज्जती त न कर न। वॾी महिरबानी दोस्तो, ॾिसंदा रहो जियो मोलाई।